अदा बशकल ही वरी केड़ो शो छडियो अथन आदमशुमारीअ जो। अदा नूरल शो न थई। जीअं हिक घर में माण्हुनि जे अदद जी ख़बर न हूंदी त घर जे मालिक खे कहिड़ी ख़बर त केतिरो अटो भाॼियूं ऐं ॿियो सीधो सामान खपे, तहिड़ी तरह मुल्क खे हलाइण लाइ बि ज़रूरी आहे त उते जे रहंदड़ अवाम जो पतो ऐं अंग अखर जी ख़बर हुजे त जीअं मुल्क में रहंदड़ माण्हुनि लाइ जोॻो बंदोबस्तु करे सघिजे। हल पो पाण वारो मुल्क ईअं पए हलियो छा? अदा नूरल तूं बि आहीं को दरवेश। हाणे पाण खे अखियूं खोलणियूं पवंदियूं। सिंध में केतिरा ई ॿाहिरियां अची आबाद थिया आहिनि ऐं जेकॾहिं हाणे बि असां अखियूं न खोलियूं त असां सिंधी अक़लियत में अची वेंदासीं। अदा बशकल इहे ॻाल्हियूं त पंहिंजी जॻह ते ठीकु, पोइ असांखे असांजे ॻोठ वारनि खे भला हाणे छा करणु घुर्जे? हाउ अदा इहो सवाल भलो कई, छो त असांजे क़ौमी वजूद जो सवाल आहे। घर में ढाटकी ब्रोहकी सिराइकी कहिड़ी बि ॿोलीअ मां ॻाल्हायो, इन करे ॻोठ जे पढ़ियल नौजवान तोड़े भेनरुनि ऐं भाइरुनि खे गरजी न कम में हिसो वठणु घुर्जे ऐं सभ खे ॿुधाइणु घुर्जे त हिकिड़े घर में पीउ ऐं संदसि परिणियल पुट रहंदा हुजनि त हर परिणियल अलॻि खानदान लिखराए ऐं उन खानदान जा नंढा तोड़े वॾा ॿार अलॻि अलॻि दाख़िल करायो। घर में अवां कहिड़ी बि ॿोली ॻाल्हायो, पर ॿोलीअ जे खाने में हर माण्हूअ खे सिंधी ॿोली लिखराइण लाज़मी खपे। अदा